दोस्तों साथियों, सिंध जा हज़ारे लखे माण्हू एहतजाज लाइ रस्तनि ते। सरकारी मुलाज़िम हड़तालूं पिया कनि, रोड रस्ता ब्लॉक आहिनि, मुज़ाहिरा पिया हलनि। सरकार जे मथे ते जुअ बि नथी सुरे, लातलुक बणियल आहे। सिंध जा सरकारी मुलाज़िम जंहिं एहतजाज में आहिनि, क़ौमी अवामी तहरीक ऐं आउं अयाज़ लतीफ़ पलीजो उन्हनि जी मुकमिल हिमायत जो ऐलान था कयूं। ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे समूरे एहतजाजी तहरीक सां गॾु। भला ये सरकारी मुलाज़िम घुरनि छा था? डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस, पेंशन जी कटवती जे ख़िलाफ़ तो उहा न थिए। ॿियो छा? सरकारी मुलाज़िम 25 करोड़ पाकिस्तान में जेके भी आहिनि उहे सभु बराबरि हुअणु खपनि न। का फैक्ट्री या मिल या मेंह जो वाड़ो या ज़मीन तो कोन्हे जंहिंमें चइजे त हुन वटि फलाणे वटि भलो फसल आहे, हेॾां फैक्ट्री हिन जी पैसे वारी आहे, असांजी फैक्ट्री जॾहिं आहे पघार घटि ॾींदासीं। हीअ त सरकार आहे न। सरकार सॼे पाकिस्तान में हिकु जहिड़ी रवैयो रखणु खपे न सरकार खे। जेको सरकार जो रवैयो KPK में हुजे, जेको पंजाब में हुजे, जेको बलूचिस्तान में हुजे, उहो ई सिंध में हुअणु खपे। या सरकार तफ़रीक़ कंदी, तफ़रीक़ ऐं फ़र्क़ु कंदी, मतभेद कंदी, त उहो आइन पाकिस्तान जे आर्टिकल 25 जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आर्टिकल 25 चए थो समूरा पाकिस्तानी बराबरि आहिनि। बराबरि आहिनि त पोइ सिंध जे मुलाज़िमनि सां मतभेद छो आहे? इंश्योरेंस, ग्रुप इंश्योरेंस या डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस, डिस्पैरिटी छा? अणबराबरी, तफ़रीक़, फ़र्क़ु हुअणु छो खपे? जॾहिं फ़र्क़ु विझो था त उन डिस्पैरिटी रिडक्शन अलाउंस खे बि ॾियणो पवंदो। जॾहिं हिकिड़ी जाइ ते पघार वधियल हूंदी, हिकिड़ी जाइ ते सहूलियतूं वधियल हूंदियूं, ॿिए पासे घटि हूंदियूं, त हर माण्हूअ खे उहे सहूलियतूं ॾियण लाइ तव्हांखे अलाउंस ॾियणो आहे। ऐं पेंशन अहसान था कयो छा? पेंशन सरकारी मुलाज़मत में इहो ई त एडवांटेज आहे। न त माण्हू प्राइवेट सेक्टर में छो न वञे, कारोबार छो न करे? माण्हू सरकारी नौकरीअ में ईंदो आहे इहो सोचे त जॾहिं आउं रिटायर थींदुसि या आउं गुज़ारे वेंदुसि या आउं ज़ख़्मी थींदुसि या आउं बीमार थींदुसि त मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे मुंहिंजी रिटायरमेंट खां पोइ बि हिकिड़ो मुआवज़ो मिलंदो, जंहिंमें घर हलंदो, जंहिंमें चुल्ह ॿरंदी। जॾहिं उन पेंशन अलाउंस में कटवती था कयो त उन फ़र्द सां दुश्मनी कोन पिया कयो, उन कुटुंब सां पिया कयो, उन ख़ानदान सां पिया कयो। रुगो पुटनि ऐं धीअनि ऐं नुंहंनि ऐं नाठियुनि सां ऐं ज़ाल सां न, पोटनि ऐं ॾोहिटनि सां दुश्मनी पिया कयो, जेके ॾाॾे ऐं नाने जे उन गुज़र वारे पेंशन जे अलाउंस ते जिन खे वॾो थियणो आहे। सिंध जे मुलाज़िमनि सां तव्हां दुश्मनी पिया कयो, तव्हां फ़र्क़ु पिया विझो, तव्हां सिंध जे मुलाज़िमनि खे ईअं ट्रीट पिया कयो जहिड़ा उहे ॿिए दर्जे जा शहरी हुजनि। हीअ जेके IBA पास माण्हू आया, उस्ताद आया, उन्हनि खे विहारे सालनि खां हाई कोर्ट वञनि, सुप्रीम कोर्ट वञनि, को बि उनजो नतीजो कोन थो निकिरे, वेठा आहिनि। उन्हनि जूं ज़िंदगियूं उमिरूं गुज़री वयूं। इहे जेके म्यूज़िक टीचर्स हुआ, इहे तव्हां वटि मेड करे आया छा असांखे नौकिरी ॾियो? पाण अनाउंस कयो। इहे 5 खां 15 ग्रेड वारा जेके मुलाज़िम हुआ, इहे पाण आया, तव्हां ॾाढा त असांजो अनाउंस कयो छा? तव्हां चयो त नौकिरियूं था ॾियूं, पोइ अनाउंस करे पोइ वरी फिरी वियो, चओ त बोझ आहे मईशत ते, असीं कोन था करे सघूं। पोइ तव्हां अनाउंस छो कयो? राति में छिरक भॼी को गिलास विलास हणी सुम्हंदा आहियो, जा वज़ीर ऐं हुकुमरान ऐं वज़ीर आला ऐं ॿिया सरकार जा वॾा माण्हू, पोइ ओचितो राति जो ईंदी अथनि पिंकी, त हीअं था कयूं, सुबुह जो वरी लही वेंदो अथनि, जॾहिं असरु घटि थींदो अथनि, सुबुह चवंदा ईअं कीअं कंदासीं? ईअं पिया हलायो छा सिंध खे? हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ऐलान था कयो, ॿिए ॾींहुं ॿियो ऐलान था कयो। महांगाई पंहिंजे उरूज ते आहे। इन्फ्लेशन जे करे माण्हुनि जी चेल टुटी पई आहे। उन में वरी तव्हां उन्हनि जा अलाउंसिस, उन्हनि जा ग्रुप इंश्योरेंस, उन्हनि जूं पेंशनूं, उन्हनि जा डिस्पैरिटी अलाउंस सभु ख़तमु था कयो। ऐं जेके ॿिया मुलाज़िम इंटरव्यू ॾेई पब्लिक सर्विस कमीशन ऐं NTS ऐं IPA लाइ धिका खाई जिन जूं उमिरियूं गुज़री वियूं, उन्हनि खे चवंदा नौकिरियूं हाणे आहिनि ई कोन। खरबे रुपया अचनि पिया, हीअ सॼी दुनिया वटि गीसियूं पिया कयो, मिलो पिया, उथो वियो पिया, कॉन्फ्रेंसूं पिया अटेंड कयो, त पैसा पिया अचनि से केॾां वञनि पिया? उहे पैसा रुगो पंहिंजो भब भरण लाइ रखिया अथव छा? उन्हनि पैसनि मां मुलाज़िमनि खे छो कोन था ॾियो? हीअ जेके तव्हांजा वज़ीर पिया ऐलान कनि, कॾहिं हुनखे था पैसा ॾियूं, कॾहिं हिन जी इमदाद था कयूं, कॾहिं फलाणे रांदीगर जी था कयूं, कॾहिं फलाणे माण्हू जी मदद था कयूं, कॾहिं फलाणे माण्हू खे इनाम था ॾियूं। ॿाहिरि मुल्क घुमो पिया, वॾियुनि गाॾियुनि में चढ़ी हलो पिया, ॿाहिरिनि मुल्कनि में प्रॉपर्टी पिया वठो, बजटुनि जो 70-80% खायो वञो, ऐं सरकारी मुलाज़िम लाइ तव्हां वटि पैसो ई कोन्हे। पेंशन मिसकीन ग़रीब माण्हूअ जे घर हलाइण लाइ पेंशन जा पैसा उहे घटि था कयो। तंहिंजे करे तव्हीं सिंध जे माण्हुनि सां दुश्मनी पिया कयो। सिंध जा मुलाज़िम असांजो हिसो आहिनि, असांजा बच्चा आहिनि, असांजा भाउर आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा साथी आहिनि। उन्हनि सां ज़ुल्म बंदि कयो। आऊं ऐं क़ौमी अवामी तहरीक ऐं सिंध जा समूरा माण्हू उन्हनि जे जाइज़ मुतालबनि जे हक़ में थींदड़ एहतजाज में उन्हनि सां गॾु आहियूं। उन्हनि जा मुतालबा फ़ौरन पूरा कयो, ऐं जिन मुलाज़िमनि
खे तव्हां अलाउंसिस घटि करे दीवार सां लॻायो आहे, उन्हनि जो अज़ालो कयो ऐं उहे कैंडिडेट्स जिन खे नौकरियुनि जा आसरा ॾेई दरबदर करे किरोड़े अरबे रुपयनि जी उन्हनि जा फोटो स्टेट कराए, उन्हनि खे कमीशनुनि ॾियारो धिका ॾियारे, टेस्टूं ॾियारे, उन्हनि खे बुछड़ो करे हाणे उन्हनि खे चओ था त नौकरियूं ख़तमु थी वियूं, उन्हनि खे फौरन नौकरियूं ॾियो, उन्हनि खे फौरन ऑफर ऑर्डर्स इशू कयो। महिरबानी।